शादीअ जो ॿुधुमि का हैरत कोन थी। छो तोखे एक्सपेक्टेड हुयो छा? तुंहिंजी आदतुनि खां वाक़ुफ़ आहियां। छलन का सुठी शइ ॾिसी माणपे मां निकिरी वेंदो आहीं। पर हिकिड़ी ग़लती तोखां थी वई। कहिड़ी? चुप चपात में कुंवार वठी हलियो आहे। जो माज़ी में जेके अता साहब शादियूं कयूं हू उन वक़्तु जवान हो। हाणे हिन उमिरि में तो जेतिरी उमिरि जी छोकिरी सां शादी करण कहिड़ी सियाणप आहे। जवान ॿार अथसि, हफ़्तो ॿ हफ़्ता अॻु में शिराज जी शादी कराई अथसि। प्लीज़ आफ्ताब, इहो बाबा जो पर्सनल मैटर आहे, मूंखे हिन में इन्वॉल्व न कर। तूं चयो मां ॿुधियो। सुभाणे पापा जे घर पाण गॾिजी हलंदासीं। माण्हू केॾा न पहिरियों पिया आहिनि। इंसान पंहिंजे मर्तबे खां केतिरो हेठि लहंदो आहे। मां तोखे ॿुधाए चुकी आहियां त मूंखे ख़बर कोन हुई त तूं अता मोहम्मद जो पुटु आहीं। नाला ज़रूर ॿुधिया हुआ पर रिश्तनि जी ख़बर कोन हुई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।